सतगुरु साध संगत जीओ, वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। साध संगत जी, जीअं त लड़ीवार पावन बाणी जी जपजी साहिब वीचार कंदे अॼु जपजी साहिब जी 37 पौड़ी जी वीचार साझी करणी आहे। ध्यानु ॾिजो, जपजी साहिब जी 37 पौड़ी जे अंदरि जी 34 पौड़ी खां बाद 34 पौड़ी सां गॾोगॾु जीअं वीचार हलंदी अचे थी 5 खंडनि जी, त 37 पौड़ी जे अंदरि साहिब 2 खंडनि जी वीचार रखनि था गॾु। सोचो सम्झण जी कोशिशि कयूं त उहे कहिड़ा खंडनि उहे कहिड़ियूं अवस्थायूं आहिनि जंहिंजे बारे में साहिब गुरु नानक देव महाराज सिख जे मथां रहमत करनि था, बख़्शिशा करनि था। साहिब फरमाइनि था 37 पौड़ी जे अंदरि, कर्म खंड की बाणी जोर। जोर जो अर्थ है जोर, ताकत, बलवान। कर्म माना है बख़्शीश। हाणे इन पौड़ी हिकिड़ी सिर्फ़ु नज़र इहा कजो, इहो ध्यानु ॾिजो। आमतौर ते इंसान खे कोई बि कमु चयो चवंदा आहिनि जॾहिं बख़्शीश थिए उनजी, जॾहिं उनजी बख़्शीश थिए, जॾहिं उनजो नदर करम थिए। पर साहिब इन जपजी साहिब जे अंदरि स्पष्ट करनि था, ज़ाहिर करनि था, क्लियर करे ॾियनि था त बिल्कुलु इन में कोई शक न आहे, बख़्शीश करणु परमात्मा जे मथां आहे। इहा बख़्शीश परमात्मा जे अंदरि आहे, परमात्मा जे हुकुम जे अंदरि ई आहे। बख़्शीश करे ई परमात्मा ई सघनि था। पर बख़्शीश जी अवस्था ताईं पहुचण जे लाइ पहिरों में 3 कम तोखे पाण खे करणा पवंदा। उहे कहिड़ा कहिड़ा? धर्म कमाइणो पवंदई। धर्म छा आहे? हिन धरती जे अंदरि हर कंहिंखे ख़बर आहे न त इंसान खे त चङो कमु कहिड़ो आहे, मंदो कमु कहिड़ो आहे, कहिड़े तरीक़े सां हिन दुनिया में हलणो आहे। जॾहिं इंसानु मंदो कमु कंदो आहे न, ख़बर हूंदी अथसि त मां हे ग़लति कमु कयां थो, शायदि हिन सां ॿिए कंहिंखे नुक़सानु थिए थो, पर पोइ बि मन जी चस्के करे कंदो आहे, अधर्म कमाईंदो आहे। साहिब चए त ईअं बख़्शिश प्राप्त न थींदी। पहिरों में धर्म वारी अवस्था में अच, धर्मी कमु कर, धर्म खंड में पहुच। उनखां बाद ज्ञान खंड में पहुच। ज्ञान किथां मिलंदो? गुरु खो। धर्म खंड, उनखां बाद ज्ञान खंड, समझ वारी अवस्था में अच। उनखां बाद जेकी समझ तूं प्राप्त करे तो उन ते कुछ मेहनत भी कर। सिर्फ ज़बान तो ऐं ॻाल्हियूं ॿुधण वारियूं न हुजनि, सिर्फ ज़बान को चइण वारियूं न हुजनि, उन ते तुंहिंजी मेहनत भी हुजे, शर्म भी हुजे। शर्म चवनि था मेहनत खे। पोइ थींदी आहे बख़्शिश। जॾहिं बख़्शिश वारी अवस्था में पहुची वञे थो न इंसान, साईं चवंदा इहा अवस्था सभु को ज़ोर आहे, सभु को ताक़तवर आहे। छो त हुते परमात्मा जो सॼो हथु आहे, उनजी नदर करम। ज्ञान खंड ऐं शर्म खंड खे ईअं सम्झिजो जीअं आमतौर ते हिकु इंसानु डॉक्टरी पढ़ंदो आहे, जॾहिं MBBS जी पढ़ाई कंदो आहे, त ज्ञान खंड में हूंदो आहे त उहो थ्योरी पढ़ंदो आहे। थ्योरी पढ़ंदो आहे, उनखे बुक्स, उनजो सहारो वठिणो पवंदो आहे ज्ञान पंहिंजे अंदरि आणण जे लाइ। बुक्स मां ज्ञान वठंदो आहे, पर पढ़ी करे डायरेक्ट उहो MBBS जी डिग्री न वठी सघंदो आहे डायरेक्ट। जे अगरि उनजे लाइ ॾिसो त डॉक्टर जे लाइ हाउस जॉब बि लाज़मी हूंदी आहे। जॾहिं उहो हाउस जॉब करे थो न, ईअं सम्झो उहो शर्म खंड, महिनत वारे खंड में पहुचे थो। जेकी ज्ञान वठी आयो उहो थ्योरी वठी आयो, उनखां बाद हाणे महिनत करणी अथसि। जॾहिं उहो डॉक्टर हाउस जॉब कंदो आहे त उनजे मथां वॾी ड्यूटी लॻाईंदा आहिनि, 12-12, 15-15, 20-20 कलाक ड्यूटी लॻाईंदा आहिनि, ताकी तूं हाणे पढ़ी त आहीं, तूं थ्योरी ते वठी आहीं, पर उन सां गॾोगॾु तोखे प्रैक्टिकल बि हुजे, तो वटि महिनत बि हुजे। तूं साम्हूं उन्हनि मर्ज़नि खे सम्झ, उन ऑपरेशननि खे सम्झ, उन्हनि जे तौर तरीक़े, उन्हनि जे इलाज खे सम्झ त हिन जा कहिड़ा कहिड़ा तौर आहिनि। पर उते महिनत करणी पवंदी आहे त ज्ञान खंड में महिनत, इनमें कोई भी शक न आहे। ज्ञान खंड जे अंदरि जॾहिं थ्योरी ईंदी आहे उते ई वॾी महिनत खपंदी आहे, पर उते सिर्फ़ु महिनत दिमाग़ जी हूंदी आहे। पर जॾहिं इंसानु जेको आहे न, डॉक्टर हिकु हॉस्पिटल जे अंदरि हाउस जॉब कंदो आहे न, त उते सिर्फ़ु दिमाग़ जी वरितो न, दिमाग़ सां गॾोगॾु पूरे जिस्म जी, उते अखि, कन, नक, उते ड्यूटी निभाइण जी वाल पूरे जिस्म जी महिनत लॻंदी आहे। त जेको तूं ज्ञान वठी आहीं, उन ज्ञान जो इस्तेमालु कहिड़े तरीक़े सां करिणो आहे। अहिड़ी तरीक़े सां साईं चवंदा जॾहिं धर्मी धर्म कमा, तूं चङा कमु कर,
तू ज्ञान वठ, ज्ञान वारी अवस्था में पहुच, परमात्मा जी रज़ा के समझ, परमात्मा जे गुणन के समझ, उनकी बनायल कुदरत के समझ, हे ज्ञान आहे। उनखां बाद इन जे अंदर तू मेहनत कर, कुछ पंहिंजो बि किरदारु अदा कर। जॾहिं पंहिंजो किरदारु अदा कंदे पोइ परमात्मा जी तरफ़ सां चवंदा बख़्शिश थींदी। कर्म खंड की बाणी जो जॾहिं तूं बख़्शिश थी वई न, तूं कर्म खंड में पहुची वई, उनजी अवस्था में पहुची वई। जॾहिं परमात्मा जी बख़्शिश जे अंदरि पहुची वई त उहा जेकी अवस्था आहे वॾी ताक़तवर आहे, वॾी बलवान आहे। हे चौथो खंड हले थो जपजी साहिब जे अंदरि। चवंदा कर्म खंड की बाणी जोर बनावट, उन बख़्शिशनि जी जेकी बनावट आहे न तमामु ज़ोर आहे, तमामु ताक़तवर आहे। चवंदा तिथे होर न कोई होर। जॾहिं इंसान इन अवस्था में पहुची थो वञे न त उनखे ख़बर पइजी थी वञे त परमात्मा खां बग़ैर कोई बि एतिरी वॾी ताक़त न आहे जेकी हिन सृष्टि खे हलाए सघे, जेको मूंखे बख़्शिश, पंहिंजी बख़्शिश सां मूंखे एॾी शयुनि सां नवाज़े सघे। अहिड़ी काई बि ताक़त न आहे, ॿियो कोई बि न आहे। तिथे होर न कोई होर, ॿियो कोई सम्झ में न ईंदो आहे हिकु परमात्मा खां अलावा। जीअं शेख फरीसा चवंदा तेरी पनाह खुदा आहे। दुनिया वारनि जी या कंहिं आम इंसान जी पनाह वरिती त उहो शायदि मूंखे धोखो बि ॾेई सघे थो, पर मां हिकु तुंहिंजी परवरदिगार पनाह आहियां, तेरी पनाह खुदा आहे, तू बख़्शिंदगी। चवंदा तिथे होर न कोई होर, तिथे जोत महाबलसूर। उहा अवस्था में इंसान ताक़तवर थी वेंदो आहे, इंसान जो दिमाग़ ताक़तवर थी वेंदो आहे। ज्ञान इंद्रा विकारनि सां विढ़ण जे लाइ ताक़त, ज्ञान इंद्रनि खे विकार सां विढ़ण जी ताक़त अची वेंदी आहे। छो त परमात्मा जी बख़्शिशुनि जे मथां थी वई, उहो वॾो पहलवान थी वेंदो आहे, वॾी अवस्था अची वेंदी आहे। चवंदा जेको उन अवस्था में पहुची थो वञे न, पोइ उनजे अंदरि तिन में राम रया भरपूर, उनजे रोम रोम जे अंदरि भरपूर तरीक़े सां उन परमात्मा जो निवास थी वेंदो आहे। जॾहिं परमात्मा जो यादि रखिजो, परमात्मा जो निवास हर कंहिं जे अंदरि आहे, पर ग़लति ॻाल्हियूं बि हर कंहिं जे अंदरि वसनि थियूं। कुझु परसेंट हूंदा जंहिंजे अंदरि सिर्फ़ु चङी वीचारा हूंदियूं, पर साहिब चवंदा जंहिंजे अंदरि राम भरपूर थी वियो, बख़्शिश जे पात्र थी वियो, बख़्शिश वारी अवस्था में अची वियो न, उनजे अंदरि ग़लति ॻाल्हियूं न हूंदियूं, उनजे अंदरि सिर्फ़ु राम जो ई निवास हूंदो, उन परमात्मा जो रमियल परमात्मा जो ई निवास हूंदो। तिन में राम रया भरपूर, तिथे सीतो सीता महिमा माए। चवंदा उहो पूरे तरीक़े सां उन परमात्मा जो थी वेंदो, उहो कॾहिं बि ग़लति पासे न वेंदो। उन अवस्था में जॾहिं पहुची वियो, तिथे सीतो सीता महिमा माए, ताके रूप न कथने जाए। उन अवस्था जी सुंदरता, उनजो रूप कथन करण को, बयान करण को मथे आहे। ना उह मरे न ठागे जाए, ना उह मरे न ठागे जाए। उन्हनि जेको बख़्शिश जे अंदरि अची वियो, जेको बख़्शिश वारी अवस्था में पहुची वियो न, उहो कॾहिं आत्मिक तौरु न मरंदो। हे यादि रखिजो, गुरबाणी इहो स्पष्ट करे थी, क्लियर करे थी त मता कोई सम्झे त हे जिस्म जे मरण जी ॻाल्हि हले थी, त जिस्म कॾहिं बि उनजो ख़तमु न थींदो। त गुरु तेग बहादुर महाराज पंहिंजे सलोकनि जे अंदरि इहो बि फरमाइनि था, राम गयो रावण गयो, जाको भव परवार, कहो नानक थिर किछ नहीं सुपने जियो संसार। हिन दुनिया में जेको इंसान खे पंजनि तत्वनि जो जिस्म मिलियल आहे, इहो नासवंत आहे। दुनिया मुक़ाम फ़ानी, तहक़ीक़ दिल दानी। हे जेको जिस्म आहे न, इहो नासवंत आहे, इहो हिकिड़े न हिकिड़े ॾींहुं ख़तमु थींदो। जिस्म जी मौत अचणी आहे, पर हिकु इंसान जो ज़मीर मरी वेंदो आहे। जॾहिं इंसान जो ज़मीर मरी वियो न, उहो वॾो इंसानु ख़तरनाक थी वेंदो आहे। साईं चवंदा जेको बख़्शिश जे अंदरि अची वियो न, बख़्शिश वारी अवस्था में उनजो कॾहिं बि ज़मीर मरंदो न आहे, उहो कॾहिं बि ग़लति कमु न कंदो आहे, कंहिंखे बि नुक़सानु न ॾींदो आहे। न उहो मरे न ठागे जाए, उनखे कॾहिं बि आत्मिक मौत न ईंदी। उनखे पंज विकार मारे न सघंदा उनजे ज़मीर खे, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार। जॾहिं इंसान वटि काम वधी वेंदो आहे न, त इंसानु आत्मिक मौत मरी वेंदो आहे। क्रोध अची वेंदो आहे, उहो बि इंसानु आत्मिक मौत मरी वेंदो आहे। लोभ अची वेंदो आहे त इंसानु आत्मिक मौत मरी वेंदो आहे। मोह अची वियो बि शायदि इंसानु आत्मिक मौत मरी वेंदो आहे। अहंकार अची वियो, उहो बि इंसानु आत्मिक मौत मरी वेंदो आहे। पर साहिब हिते फरमाईंदा, चवंदा ना उहो मरे, उहो कॾहिं आत्मिक मौत न मरंदो, उनजो कॾहिं ज़मीर न मरंदो, ज़मीर हमेशह ज़िंदा हूंदुसि। ना उहो मरे न ठागे जाए, न उनखे विषय विकार कॾहिं ठगे सघंदा। ना उहो मरे न ठागे जाए, कंहिंखे न ठगे सघंदा, केरु न मरंदो। चवंदा जिन खे राम वसे मन माए, जंहिंजे अंदरि रमियल परमात्मा
वसंदो रहे, उनखे ख़बर पइजी वञे, जेको बख़्शिशनि जे पात्र थी वञे, जेको बख़्शिश वारी अवस्था में पहुची थो वञे, जेको चौथी अवस्था में पहुचे। चए त तिथे भगत वसै केलो, उनजे अंदरि कई भवननि जो चानण थी वेंदो। उन अवस्था में पहुची करे कई भगत उन अवस्था में पहुची वेंदा, उनजी सोच में पहुची वेंदा, कई भगतनि वारी भगतनि वारी सोच थी वेंदी, सुठी सोच थी वेंदी। तिथे भगत वसै केलो, करे आनंद सचा मन सोए। चवंदा उहो हमेशह आनंद में हूंदो, जेको परमात्मा जी बख़्शिशनि जे अंदरि ईंदो, उहो हमेशह आनंद में, ख़ुशी में हूंदो। छो त उनजे अंदरि परमात्मा जो निवास, सचे जो निवास हूंदो। करे आनंद सचा मन सोए। हाणे जेकी पंक्ति पढ़ी आहे से करे आनंद सचा मन सोए, एस ताईं हले थी करम खंड जी वीचार। इंखां बाद साहिब 67 पौड़ी जे अंदरि चवंदा हाणे ॿुध सचखंड जी वीचार। चवंदा सचखंड वसे निरंकार। चवंदा जॾहिं 4 अवस्थायूं पार करे आई, बख़्शिश वारी अवस्था भी पार करे आई, धर्म खंड, उनखां बाद ज्ञान खंड, उनखां बाद शर्म खंड, कर्म खंड, उनखां बाद तूं पहुचे तो सचखंड जे अंदरि। दुनिया में आमतौर ते इहो भी ख़्याल प्रचलित आहे त इंसान मरण खां बाद शायदि सचखंड में वेंदो आहे, पर गुरमत जो फ़लसफ़ो इहो ई आहे त जे अगरि तोखे सचखंड प्राप्त करणो आहे त ज़िंदगी पंहिंजी सचखंड वारी, ज़िंदगी में अहिड़ी घाड़त घड़, अहिड़ा कम कर जीअं तूं जीअर ई सचखंड में हुजे। ऐं यादि रखिजो, जेको जीअर सचखंड में पहुतो त मरण खां बाद उनजे लाइ अॻु में ई सचखंड तयारु आहे। मरण खां बाद उहो सचखंड में पहुची वेंदो। पर जेको जीअर ई सचखंड में न पहुची सघियो, जीअर ई मंदा कमु कंदो रहियो, उहो नर्क भोगंदो रहियो, त मरण खां बाद बि उनजे लाइ सचखंड थोरी तयारु हूंदो। ऐं इन शइ जो ध्यानु ॾिजो त गुरमत हमेशह जीअरे सचखंड खे वॾो ध्यानु रिवाए थी। गुरबाणी जे अंदरि बार बार जीअरे सचखंड जी वीचार रखे थी। तक़रीबन वीचार जिते बि सचखंड जो अचनि थियूं, जीअरे अचनि थियूं। छो त इहो मञियो वियो आहे त सचखंड, हिते साईं चवंदो सचखंड वसे निरंकार, परमात्मा सचखंड में वसंदो आहे, इनमें कोई बि शक न आहे। पर सचखंड आहिस्ता तुंहिंजी अवस्था, तुंहिंजी सोच सुठी, जंहिंजे अंदरि आनंद हुजे, हमेशह कंहिंसां बि तुंहिंजो वैर विरोध न हुजे, उन अवस्था जे अंदरि परमात्मा तो ख़बर पइजी वेंदी त हमेशह मां सां गॾु आहे। परमात्मा हिन दुनिया को अलॻि थोरी वेठो आहे काथे, परमात्मा हिन दुनिया जे अंदरि आहे। पूरी दुनिया धर्म खंड आहे, धर्म कमाइण जी आहे, पर इहा धर्म खंड सां गॾोगॾु इहा सचखंड बि आहे। एह जग सचे की है कोठड़ी, सचे का विचवास। इन तरीक़े सां फरमाइनि था, चवनि त जॾहिं 4 अवस्थाएं पार करे आहे न, पोइ तूं पहुची थो वञे सचखंड में। जिते तूं सचखंड में पहुची वञे न, त हुते हमेशह निरंकार वसे थो, परमात्मा वसे थो। तोखे ख़बर पइजी वेंदी त मुंहिंजे इर्द गिर्द, मुंहिंजे अंग संग हमेशह परमात्मा आहे, मां को रतो पर बि परे न आहे। सचखंड वसे निरंकार, तूं सचखंड जे पात्र थी वञे, उन अवस्था में तूं पहुची थो वञे। उते छा थींदो? कर कर वेखे नदर निहाल। हिन सृष्टि जो जेको रचणहार आहे, उन परमात्मा सॼी सृष्टि जो संभार पाण कंदो पियो आहे। कर कर वेखे नदर निहाल। तिथे खंड मंडल वर भंड। जॾहिं तूं सचखंड जी अवस्था में पहुची वए न, तोखे इहा ख़बर पइजी वेंदी त परमात्मा उन अवस्था जे अंदरि कई खंडनि, कई मंडलनि, कई वरभंडनि। भाव हिन सृष्टि जा टुकड़ा, हिकु दुनिया, कई दुनियायूं, सभिनि शइ जो चानण थी वेंदो। तोखे उन अवस्था इहा ख़बर पइजी वेंदी त हर जॻह ते परमात्मा पाण बणाए करे पाण उनजी संभाल कंदो पियो आहे। हे सचखंड वारी अवस्था। पर जेको कथे त अंत न अंत। जे अगरि कोई कथन करण जी करे न, त चए मां सॼी सृष्टि जी रचना जे बारे में तव्हांखे ॿुधाए सघां थो। साहिब चए त चवंदा जेको कथे त अंत न अंत। उनखे उहो अंत कॾहिं बि नथो पाए सघे परमात्मा जी बणायल कुदरत जो। जेको कथे त अंत न अंत। तिथे लो लो आकार। उन अवस्था में कई लोक ऐं कई क़िस्म जा आकार उनखे ख़बर पइजी थी वञे त तिथे लो लो आकार, जिव जिव हुकुम तिवे तिवकार। जीअं जीअं परमात्मा जो हुकुम हले थो, तीअं तीअं उन सृष्टि जी सॼी कार हलंदी पई आहे, उन सृष्टि जी रचना हलंदी पई आहे।
पर साहिब गुरु नानक देव महाराज फरमाईंदा चवंदा वेखे विगसे कर वीचार। जॾहिं सचखंड वारी अवस्था में इंसान पहुची थो वञे न, साहिब चवंदा मूंखे ख़बर पइजी थी वञे त परमात्मा ॾिसे बि थो, ख़ुशि बि थिए थो इन सृष्टि जी रचना करे। कर कर वेखे विगसे कर वीचार, सॼी वीचार करे ख़ुशि थी करे कंदो बि पियो आहे, सॼो कमु कंदो पियो आहे, इन सृष्टि खे हलाईंदो पियो आहे। नानक कथना करुणा सार, पर इन सृष्टि जी सॼी कार जेकर इन जी कोई अवस्था जे बारे में, सचखंड वारी अवस्था जे बारे में पूरो कोई बयानु करण जी करे न, चवंदा वॾो कथन आहे, कोई नथो करे सघे। इहो कथन एतिरे क़दुरु आहे, सार माना लो, चवंदा लो वांगुरु सख़्तु आहे। आमतौर ते इंसान कोई बि कमु कंदो आहे न, उहो कमु करण खां बाद पुछा कंदो हे कमु जेको कयो अथई, या कोई बि मिस्त्री उनको पुछा कंदो हे जेको कमु कयो अथई मज़बूत आहे, चवंदा आहिनि सेठ बेफ़िक्र थी, लो थी वियो सफ़ा, माना मज़बूत थी वियो, पको थी वियो घणो ई। तीअं गुरु नानक देव महाराज चवंदा इन अवस्था में जेको पहुची वियो होॾो उनजी मन पको थी वेंदो आहे। पर इहा अवस्था बयानु करण खां मथे आहे, हिकु लो वांगुरु आहे, सख़्तु आहे। नानक कथना करड़ा, नानक कथना करड़ा सार, हिकु लो वांगुरु आहे, सख़्तु आहे। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह।